सिंधी सुराणा जे अॼु जे एपिसोड में तव्हांजी आज आहे सिंधु नदी, जंहिंजे किनारे ते वेद रचा विया, जंहिंजो ज़िक्र वेदनि में वर वर करे आहे। जितां बि गुज़रंदी आहे, जितां बि लंघंदी आहे, उन हंध खे साओ सब्ज़ करे छॾींदी आहे। वणनि ॿूटनि में हिकु नई जान अची वेंदी आहे। पेश आहे इन्हीअ नदीअ जो सुहिणो वर्णन। आकाश मां लहंदी अचे, थी सुर्ग मां कहंदी अचे, कल कल कंदी, छल छल कंदी, कल कल कंदी सिंधु। पेश आहे अनिला सुंदर जो ही नृत्य। युग युग खां भाणन गुणवानन, ओ माता तुंहिंजा गुण गाता। आकाश मां लहंदी अचे, थी स्वर्ग मां वहंदी अचे, कैलाश तां कहंदी अचे, कल कल कंदी सिंधु। कल कल कंदी छल छल कंदी, कल कल कंदी सिंधु। सिंधु सिंधु सिंधु। आकाश मां लहंदी अचे, थी स्वर्ग मां वहंदी अचे, कैलाश तां कहंदी अचे, कल कल कंदी सिंधु। कल कल कंदी छल छल कंदी, कल कल कंदी सिंधु। सिंधु सिंधु सिंधु। सिंधु असांजी मावा, अंजल अझो पहरावा। सिंधु असांजी मावा, अंजल अझो पहरावा। पत्थर बि जो तारे सघे, सिंधु उहो दरियावा। अहिड़ी मिठी प्यारी अमा, नित नेक बाझारी अमा, उन माउ तां घोरी वञा, सदके वञा सिंधु। सदके वञा, सदके वञा, सदके वञा सिंधु। सिंधु सिंधु सिंधु। भल भूई खे आबाद कर, मुखे भी माता शाद कर। भल भूई खे आबाद कर, मुखे भी माता शाद कर। आणे सवेरो सिंध में प्रभात जो सिंदूर भर। मन जो टिड़े महके कंवल, को प्यार जो राही रतल। मुर्की अचे मूं वट मिठल, मुंहिंजी मिठी सिंधु। मुंहिंजी मिठी, मुंहिंजी मिठी, मुंहिंजी मिठी सिंधु। सिंधु सिंधु सिंधु। आकाश मां लहंदी अचे, थी स्वर्ग मां वहंदी अचे, कैलाश तां कहंदी अचे, कल कल कंदी सिंधु। आकाश मां लहंदी अचे, थी स्वर्ग मां
ॿुधंदासीं अनीला सुंदर सां, सिंधियुनि जी मशहूरु नृत्यांगना। हिन न सिर्फ़ु हिंद में सिंधियुनि खे पंहिंजी सक़ाफ़त सां सुञाणप कराई, पर दुनिया जे कुंड कच्छ में प्रोग्राम्स, बैलेस, वर्कशॉप्स पेश कया ऐं ॿाहिरि रहंदड़ सिंधियुनि खे यादि ॾियारे पंहिंजे सिंधी अबाणे वरसे जी। त पेश आहे अनीला सुंदर। त अनीला जी, तव्हां असांखे ॿुधायो त तव्हां पंहिंजे हिन नृत्य जी यात्रा खे कीअं ऐं कॾहिं शुरू कई? मां जॾहिं नंढी हुअसि, 7 सालनि जी हुअसि, तॾहिं खां वठी मूं सिखणु शुरू कयो, कथक क्लासिकल नृत्य सिखणु शुरू कयो न्यू इरा हाई स्कूल में। ऐं स्कूल में ऐं घणनि ई हंधनि ते प्रोग्राम कया। पोइ वरी जॾहिं बम्बई में आयसि त भारतीय विद्या भवन में कथक सिखणु शुरू कयो। भोलाबाई मेमोरियल इंस्टीट्यूट में कथक सिखी, अलॻि अलॻि गुरूज़ खां मूं कथक सिखी आहे। ऐं पहिरियों प्रोग्राम मूं कथक जो भोलाबाई मेमोरियल इंस्टीट्यूट में ई ॾिनो। तव्हां पंहिंजो प्रोफेशनल करियर कीअं शुरू कयो? मूं कथक जो पहिरियों प्रोग्राम 1972 में भोलाबाई मेमोरियल इंस्टीट्यूट में ॾिनो। उन खां पहिरीं मां घणेई प्रोग्राम ॾेई चुकी हुअसि, जापान बि वई हुअसि यूथ एक्सचेंज प्रोग्राम में, बट प्रोफेशनल स्टार्ट मूं 73 में कयो। छो जो मां जैन कॉलेज में लेक्चरर हुअसि, त उहा जॉब छॾे ऐं पोइ मूं ही पंहिंजो करियर शुरू कयो। एंड तंहिंखां पोइ घणनि ई हंधनि ते शोज़ कया, स्कैंडिनेवियन कंट्रीज़ में पंहिंजा घणेई शोज़ ॾिना, वेस्ट अफ्रीका में, लंडन में, भारतीय विद्या भवन में, घणनि ई हंधनि ते कथक जा सोलो परफॉर्मेंसिस ॾिना। त पोइ तव्हां सिंधीअ ॾांहुं कीअं मुड़िया? दादी पोपटी हीरानंदानी ऐं श्री मोहन छाबरिया, आई थिंक इहे ॿई रिस्पॉन्सिबल आहिनि जिन मूंखे हिन तरफ़ छिकियो। छो जो जिते बि प्रोग्राम थींदा हुआ न, त मूंखे चवंदा हिकु सिंधी डांस ज़रूरु कर, तूं भले पंहिंजो क्लासिकल ॾे पर हिकु नंढी आइटम कुझु कर। त मां भगवंती नावाणी जे गीतनि ते, पेरे पवंदी सान या मारुई जा के गीत, उन ते कुझु हिकु आइटम कंदी हुअसि। त ईअं दादी पोपटी हीरानंदानी बि चयो कि तूं छो न कुझु हिकु ख़ासि कुझु आइटम थी ठाहीं, तोखे सूरमियूं एतिरियूं वणनि थियूं। छो जो साइकोलॉजी में मुंहिंजो हिकु सिंधी बि हिकु सब्जेक्ट हो जॾहिं मां BA साइकोलॉजी में कई। त मुंहिंजो ठीकु आहे। ऐं छो जो क्लासिकल मां सिखियल आहियां, त अष्टनायिकास जे बारे में मूंखे ख़बर हुई, भरतास अष्टनायिका। पोइ वरी जॾहिं सिंधीअ में मूं शाह जूं सूरमियूं पढ़ियूं, त ईअं सोचियो कि ॿिन्ही में काफ़ी मुशाबत आहे। ऐं पोइ मूं पहिरियों प्रोग्राम 1982 में सिक सॼण जी ॾिनो, जंहिंमें दादी पोपटी हीरानंदानी ऐं श्री मोहन छाबरिया मुंहिंजी तमामु घणी सहायता कई, मुंहिंजो मार्गदर्शन कयो। ऐं ईअं 82 में मां सम्झां थी कि मूं पहिरियों हिकु अलॻि स्टेप खयो। का गुफ्तगू न थी नगरिया से पाण में, का गुफ्तगू न थी, का गुफ्तगू न थी नगरिया से पाण में। बस हियां नजर नजर में वफा प्यार थी पियो। वतन न कर तू याद मारुई, कसम अल्लाह जो तोखे, कसम अल्लाह जो तोखे, वतन न कर तू याद। अॼुकल्ह तव्हां को नओं प्रोजेक्ट, को नओं बैले ठाहे रहिया आहियो? करेंट प्रोजेक्ट मां हिकु बैले ठाहे रही आहियां, वूमन ते, औरत, ऐं उनजो नालो रखियो आहे ज़ाल ज़ेर व ज़बर। इन जी स्क्रिप्ट लिखी आहे श्री मोहन गेहानी
एंड म्यूज़िक ॾिनो आहे राजीव ऐं जगदीश लालवानी। इन में औरत जे किरदार जी उन जे अलॻि अलॻि पहलू जे बारे में सॼो प्रोग्राम ॾेखारियल आहे। अबाउट 1.5 कलाक जो हूंदो। त इन जी आइडिया तव्हांखे कीअं आई? ही मूं हिकु किताबु पढ़ियो हो डॉक्टर फ़हमीदा हुसैन जो औरत जा रूप, शाह जी शाइरीअ में औरत जा रूप, ऐं डॉक्टर मोती प्रकाश जो स्त्रीअ जो चिट, सिंधी शहर में स्त्रीअ जो चिट। त मूंखे इहा अंदरां इच्छा थी, छो जो मां बि औरत आहियां, त कि कुझु इन ते ठाहियां मां, कुझु नई चीज़ प्रेज़ेंट करणी, छो जो मूं हमेशह कुझु नई थीम्स करे ई प्रेज़ेंटेशन्स कयूं आहिनि। त मूं NCPSL खे, नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज, उन्हनि खे एप्लीकेशन मोकिली कि ही मां करणु चाहियां थी, एंड लकीली उन्हनि मंज़ूर कई, त थोरो कमु सवलो थी वियो। तव्हांजा के यादगार शोज़, परफॉर्मेंसिस? ईअं त हिकु हर एक प्रोग्राम हिकु यादगार शो आहे, छो जो अलॻि अलॻि ऑडियंस मिले थी, अलॻि अलॻि जॻहियुनि ते थियनि था, अलॻि अलॻि सिचुएशन में, एवरी टाइम इट अकर्स, इट्स नेवर रिपीटेड। मतिलबु हर बार हिकु नई चीज़ पैदा थिए थी, नई चीज़ क्रिएट थिए थी। पर उन मां बि के यादगार शोज़ आहिनि। लद्दाख में सिंधु नदी जे किनारे ते सन 2000 में जॾहिं असांजा प्राइम मिनिस्टर साहब अटल बिहारी वाजपेयी अॻियां हुआ, ऐं असां सिंधु नदी जो पुठियां लहरूं हुयूं, पहाड़ी हुई, ऐं उन खुले माहौल में जेको आनंद आयो, उहो मां कीअं तव्हांखे ॿुधाए सघंदसि। तव्हांखे केतिरा ई इनाम मिलिया आहिनि, उन बाबति असांखे कुझु ॿुधायो। इनाम मूंखे सिंधी समाज में घणेई मिलिया आहिनि। अखिल भारत सिंधी ॿोली जे तरफ़ां ईश्वरीबाई बख्शाणी अवॉर्ड, झूलेलाल अवॉर्ड, रोटरी क्लब जे तरफ़ां घणेई इनाम यादि नथा अचनि, पर घणेई इनाम मिलिया आहिनि। पर सभिनी खां वॾो इनाम त इहो आहे कि सिंधियुनि जे दिलि में मूंखे जॻह मिली आहे। तव्हां कहिड़नि शहरनि में वर्कशॉप्स कया आहिनि? वर्कशॉप्स मूं घणनि ई हंधनि ते कया आहिनि। बम्बई में विवेकानंद एजुकेशन सोसाइटी जे तरफ़ां, बैंद्रा हिंदू एसोसिएशन जे तरफ़ां, ऐं ॿाहिरि आदिपुर में, बैरागर में, जयपुर में घणेई दफ़ा कयो आहे। ऐं ॿाहिरि बि जॾहिं मां वई आहियां, जॾहिं ऑर्लैंडो में इंटरनेशनल सिंधी सम्मेलन थियो हो, त उते बि उन्हनि ॿारनि खे कुझु सेखारे उन्हनि सां हिकु वर्कशॉप कयो हो। शिकागो में बि ईअं ई कुझु उन ॿारनि खे ट्रेनिंग ॾेई उन्हनि जो प्रोग्राम करायो हो। ऐं पटियाला में जिते पंजाबीज़ घणा आहिनि, उन्हनि खे मुंहिंजी सिंधू आइटम ॾाढी वणी हुई। त उते जो जेको डायरेक्टर हो RT जिंदल साहब, उन्हनि चयो कि आप आइए, तईं अचो ऐं सिंधू नदी जी आराधना असांजे ॿारनि खे ज़रूरु सेखारियो। उन्हनि खे उहो तमामु घणो मुतासिर थिया हुआ। सिंधी नृत्य या क्लासिकल नृत्य में अॼुकल्ह यंगस्टर्स जो चाह घटि आहे, तव्हांजो इन बाबति छा रायो आहे? अॼुकल्ह एतिरो ज़मानो तेज़ आहे कि सभिनी खे बिल्कुलु जल्दी जल्दी सभु कुझु खपे, नेम, फेम, मनी, बिल्कुलु फास्ट, एवरीथिंग फास्ट। त क्लासिकल नृत्य में त ईअं थींदो ई कोन्हे, बिकॉज़ नो बडी इज़ अ बॉर्न क्लासिकल डांसर। तव्हांखे ईश्वर वटां ॾात मिली सघे थी, पर उन जे लाइ महिनत त तव्हांखे ख़ुदि करणी पवंदी। त उन महिनत लाइ ओतिरी जफ़ाकशी करण लाइ ओतिरो पेशेंस खपे, ओतिरो सब्र खपे। उहो जंहिंमें हूंदो उहो बिल्कुलु पहुचंदो पंहिंजी मंज़िल ते। ॿारनि जो सिंधी नृत्य में, क्लासिकल नृत्य में चाह घटि आहे, इन खे वधाइण लाइ तव्हांजा कहिड़ा सुझाव आहिनि? मां चाहींदसि कि जेके माइट आहिनि उन्हनि खे उन्हनि जॻहियुनि ते वठी वञनि जिते ही प्रोग्राम्स थियनि था, कुझु प्रदर्शनियूं लॻाइनि, एग्ज़िबिशन्स में वठी वञनि, एक्सपोज़ कनि उन्हनि ॿारनि खे इन्हनि ॻाल्हियुनि जे तरफ़ां। ऐं जंहिंजे दिलि में जोत जलणी हूंदी उहो ज़रूरु जलंदी, छो जो आख़िर बि त पंहिंजी हिकु छिक थींदी आहे पंहिंजे चीज़ जे लाइ, पंहिंजे वरसे लाइ। जीअं जाइदाद माउ पीउ वटां ई सिर्फ़ु मिलंदी आहे, त अहिड़े नमूने हर सिंधी जे दिलि में उहा ज़रूरु छिक हूंदी
कि मां पंहिंजो वरिसो सुञाणा, पाण खे सुञाणा, त उहो ज़रूरु पहुचंदो। तव्हां अॼु जे नौजवाननि लाइ को मैसेज ॾियणु चाहींदा? मैसेज साॻियो ई आहे कि पाण सुञाण ऐं पाण लहो। असीं अगरि तव्हांखे कुझु हटके कुझु करिणो आहे, कुझु पंहिंजी क्रिएशन करणी आहे, अलॻि तरीक़े सां पंहिंजो नालो करिणो आहे, फ़ोटो कॉपी न थियणो आहे, त उन जे लाइ तव्हांखे पंहिंजूं रूट्स, छो जो जेतिरो फाउंडेशन पको हूंदो ओतिरो ई उहा इमारत या उहो वणु अञा मथे फलंदो फूलंदो। तंहिं करे जॾहिं पंहिंजी चीज़ सम्झ में ईंदी, ख़ुदि खे जॾहिं पाण खे रसु ईंदो, तॾहिं ई ताईं ॿियनि खे रसु ॾेई सघंदा। अनिला जी, तव्हां सां गॾिजी करे ॾाढी ख़ुशी थी, मूंखे बि ॾाढी ख़ुशी थी, एंड आई एम श्योर कि दर्शकनि खे बि ॾाढी ख़ुशी थी हूंदी। तव्हांजी ॾाढी महिरबानी जो तव्हां असां लाइ टाइम कढियो। थैंक यू वेरी मच।